वतायो फ़क़ीर रस्ते सां वियो पए त रोड ते किरियल हिक पर्स मिलियसि। पर्स खणी जो खोले ॾिठाई त उन में कुझु शनाख्ती कार्ड ऐं कुझु पैसा रखियल हुया। वतायो परेशान थी वियो। हिन ॾिठो त हिकु शनाख्ती कार्ड कंहिं न्याणी जो हुयो। वताए हेॾां होॾां ॾिसी वरी सिध कई ऐं सिधो मोबाइल हलाईंदड़ हिक नौजवान वटि पहुतो। नौजवान खे सलाम कंदे चयईं, बचड़ा, मां सिंध जे मशहूर फ़क़ीर वताए फ़क़ीर जो मुरीद आहियां। हाणे रस्ते सां अचां पियो त ही पर्स हथ आयो आहे। हिन में कुझु पैसा ऐं कुझु शनाख्ती कार्ड रखियल आहिनि। तूं ॿुधाए त ही सही सलामत मालिकनि ताईं कीअं पुॼाइजे? नौजवान चयो, फ़क़ीर, ही थाणे वारनि खे वञी ॾे, उन्हनि जो कमु आहे। वताए चयो, उन्हनि जो कमु फॿाइणु आहे, पुॼाइणु कोन्हे। तूं ई को रस्तो कढ। नौजवान वताए खां पर्स वठी पंहिंजी मोबाइल ते उन जो फ़ोटू कढी फेसबुक ते अपलोड करे थो त वतायो पुछेसि थो, अबा, हाणे मां वञा? नौजवान चयो, न न, वेह, इजो मालिक अची पहुता, पाण पर्स ॾिजांइ। हिन मामले में कॾहिं कॾहिं माण्हू फासी वेंदो आहे। वतायो फ़क़ीर पर्स वठी नौजवान जे भरिसां वेहे थो। थोरे इंतज़ार खां पोइ हिकु मोटरसाइकिल सवार माण्हू अची सलाम करे थो। हमरा पुछे थो, अदा, पर्स जे बारे में पोस्ट तव्हां रखी आहे? नौजवान चयो, हा, हिन फ़क़ीर खे पर्स हथ आई आहे, निशानी ॾेई वठी वञोसि। हमरा ॿुधाए थो, पर्स में मुंहिंजी न्याणी जो शनाख्ती कार्ड ऐं 500 रुपया रखियल आहिनि। वतायो चवे थो, सही थो चवीं, ही वठि पर्स। वतायो पर्स हमरा खे ॾिए थो। हमरा पर्स खोले ॾिसे थो त उन न्याणी जे कार्ड सां गॾु 200 रुपया वधीक रखियल आहिनि। हमरा फ़क़ीर खे चवे थो, फ़क़ीर, ही 200 त हिन में वधीक रखियल आहिनि, मुंहिंजा त रुॻो 500 हुया। वतायो खिली ईअं चई उथे थो, बाबा, न्याणी जो कार्ड रखियल हो, सो मूं 200 रुपया उन न्याणी जी ख़र्ची लाइ रखिया आहिनि, उनखे ॾिजांइ। वतायो हिक पासे मुरकंदो हलियो वञे थो त नौजवान ऐं हमरा खेसि हैरान थींदे ॾिसंदा रहिजी वञनि था ऐं हिक ॿिए खे हथ जे इशारे सां चवनि था, हिन दौर में बि अहिड़ा मोमिन पिया आहिनि, वॾी ॻाल्हि आहे।